शहदाद कोट जिते घणनि मसइलनि जे वर चढ़ियल आहे उते ई संदनि नौजवाननि जे लाइ क़ाइमु थियल म्यूनिसिपल लाइब्रेरी भी मसइलनि जे फुक़दान में फाथल आहे। लाइब्रेरी में किताबनि जी खोट को अॼुकल्ह जो मसइलो न आहे, जंहिं ते अॻ में भी काफ़ी भेरा मीडिया में रिपोर्ट थी चुकी आहे, पर तंहिं बावजूद कंहिं बि वस वारे जे कन ते जुओ न चुरी आहे। साॻी म्यूनिसिपल लाइब्रेरी किताबनि जी खोट ऐं ॿियनि मसइलनि जे वर चढ़ियल आहे। लाइब्रेरी में किताबनि सां गॾु कंप्यूटर लैब, लाइटिंग ऐं बहितरीन माहौल जी घुर्ज आहे। अॼु बि उन मुतालिक़ लाइब्रेरी में मौजूदु मुख़्तलिफ़ शोबनि में तयारी कंदड़ शागिर्दनि ॻाल्हाईंदे चयो आहे त तमामु सुठो पाणी बि आहे, ॿाहिरि जेकर बोर थींदा आहिनि त ॿाहिरि 10 मिंट बीहंदा आहिनि, तॾहिं में तमामु घणी सहूलियत हुते आहे। हिकिड़ी इहा ॻाल्हि आहे त ॿाहिरि जेको आवाज़ु आहे इहो हारून जो ट्रैफिक जो इहो तमामु असांखे डिस्टर्ब करे थो। केॾी महिल में ट्रैफिक थी थो त असां ॾाढो डिस्टर्ब थियूं हिन आवाज़ जे करे। जेकॾहिं पढ़ूं था शहदाद कोट में हिकिड़ी लाइब्रेरी आहे, पहिरियों हिते लाइब्रेरी हुई हुनजो कमु रुकिजी वियो आहे ऐं लाइब्रेरी में तमामु कुझु घटि आहे। असांखे पढ़ण में कमी थी आहे, असांखे ज़रूरत ते असरु पियो आहे ऐं लाइब्रेरी में पहिरियां पाणी पियो पर वॾा थधो हुयो ऐं हाणे मशीन रखी वई आहे ऐं लाइब्रेरी में कुझु कम थिया आहिनि, कुझु न नई एडिशन का बि न आहे। बाक़ी लाइटिंग आहे, सोलर ते 2 फैन लॻल आहिनि। ॿियो असांखे हेॾा गेट जी तकलीफ़ पई थी, असांजी रिदम बि कान थी ठहे, वणूं था उन ते गेट लॻणु घुरिजे हेॾा। हाणे ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त हर शऊरवंद समेत सिंध सरकार ऐं वस वारा लाइब्रेरी में किताबनि जी खोट समेत ॿियनि सहूलियतुनि जी खोट जहिड़ो कंप्यूटर लैब, लाइटिंग जो सिस्टम ऐं ॿियो सामान मुहैया करे ॾियनि त जीअं शहदाद कोट जा नौजवान बि सिंध जे ॿियनि शहरनि जे नौजवाननि जीअं तालीम में पंहिंजो किरदारु अदा करे सघनि। कैमरामैन वकार भट्टी सां गॾु शाहिद अवान, वॉइस ऑफ सिंध, लंडन, शहदाद कोट।